नवदेरो खारादू न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 14वीं वर्सी अक़ीदत एहतराम सां मल्हाई पई वञे। वर्सी जे मौक़े ते नवदेरो हाउस में क़ुरान ख़्वानी तक़रीब कोठाई वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़काने जे अॻवाननि MNA ख़ुर्शीद जुनेजो, एजाज लगारी, मंसूर सुमरो, सैयद अरशद राशिदी, मोहम्मद अनवर बुर्डो, अब्दुल ख़ालिक भुट्टो, लेडीज़ विंग जे पिरह सकीना गाद, मुरादा चांडियो, बशीरा मुहल, अमीना नारेजो, रिहाना सियाल, शबाना डोमकी, सईद यूथ सपाफ ऐं ज़िले तंज़ीमुनि जे उहिदेदारनि कारकुननि शिरकत कई। क़ुरान ख़्वानी खां पोइ कारकुननि जो काफ़िलो गॾी ख़ुदा बख़्श भुट्टो रवानो थी वियो, जिते मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे गुल रखी फ़ातिह ख़्वानी कई। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखी फ़ातिह ख़्वानी कई वई। बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत जी बहालीअ लाइ वॾी जिदोजहद कई ऐं आमिर ज़िया सां मुहाॾो अटकायो। शरीक अॻवान बेगम नुसरत भुट्टो मथां मार्शल लॉ दौर में डंडा वसाया विया, पर पोइ बि हुन पोइते क़दम न खयो ऐं आमरीती क़ुवतनि ख़िलाफ़ जिदोजहद जारी रखी। शरीक अॻवान अॼु मादरे जमहूरियत जी क़ुर्बानियुनि ऐं जिदोजहद खे यादि करे ख़राज अक़ीदत पेश करियूं था। शरीक अॻवान